कराची में वाक़िआ गिरनासी कराची जिला के दाऊदचोरो ॻोठ में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कंदे अगवा थियल ॿिनि ॿारनि खे बाज़ाब कराए वरितो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त कार्रवाई दौरान ॿिनि ॿारनि खे बाज़ाब कराए चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तर्जुमान मौसूब जवाबदारनि जे कब्ज़े मां मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिल ऐं हथियार हथ कया विया आहिनि। तर्जुमान मौसूब जवाबदारनि मौक़े जे वासन खां 5 करोड़ रुपया भुंग तलब कयो हो। तर्जुमान जो चवणु आहे त अगवा जो इतला मिलण ते रेंजर्स जे ख़ासि टीम जोड़ी वई, जंहिं कार्रवाई करे ॿारनि खे बाज़ाब करायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां कराची मां शुरू कयूं पिया। कराची जे इलाइक़े दाऊदचोरो ॻोठ में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कंदे अगवा थियल ॿिनि ॿारनि खे बाज़ाब कराए वरितो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त कार्रवाई दौरान ॿिनि ॿारनि खे बाज़ाब कराए 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। तर्जुमान मौसूब जवाबदारनि जे कब्ज़े मां मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिल ऐं हथियार हथ कया विया आहिनि।